बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाला जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे। 117 क़िस्तूं असां तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 118 असांजो नओं क़िसो पियो हले ख़लीफ़ो मच्छीअ वारो। ॾाढो दिलचस्प क़िसो आहे। उन जूं 2 क़िस्तूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन जी जो 3हों हिसो आहे ऐं टोटल क़िस्त नंबर 118। अॻी क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त ख़लीफ़े हारून रशीद हिकिड़ी बानी वरिती जंहिं ते हुनजो आर थी पियो ऐं पोइ हुनजी घरवारी ज़ुबैदा ख़लीफ़े जो शिकार ते वियो। हुनखे बेहोश करे हिकिड़ी कूड़ी क़बर ठाहे ऐं ख़लीफ़े खे ॿुधाइनि त मरी वई। पोइ हुन पेतीअ में विझी ऐं ग़ुलामनि खे चयो त हाणे हीअ वञी खपायो। हाणे इहो क़िसो थियो हिते। हाणे वरी हलूं हिन मच्छी वारे ख़लीफ़े ॾे। ॿियो ॾींहुं सुबुह थियो हे निकितो, छो जो हिन मच्छियूं जेके खपायूं संदुल ग़ुलाम चयोसि त अचिजांइ ख़लीफ़े जे महल में अची ऐं पैसा वठी वञिजांइ। हिन दिलि में चयो त वञा अॼु ग़ुलाम ॾे, मच्छियूं मूंखां वरितियूं हुई, चयो हुई त ख़लीफ़े जे महल में अचिजांइ, उतां जी पुछा कजांइ त तोखे मां पैसा ॾींदुसि। हाणे ख़लीफ़ो मच्छीअ वारो ख़लीफ़े हारून रशीद जे महल ॾे रवानो थियो। हो वीचारो मुहाणो ख़लीफ़ो, हो ख़लीफ़ो हारून रशीद। हे जेॾीमहिल उते महल वटि पहुतो ॾिसे महल ॾिठई, नौकर चाकर बीठा आहिनि। हेॾे होॾे ॾिठई ग़ुलामनि जो सरदार बीठो आहे। हे जो उते पासा पियो हणे हेॾे होॾे निहारे पियो, हुनखे ॻोल्हे पियो त हिकिड़े ग़ुलाम हिनखे सिपाहीअ हिनखे ॻाल्हि वॾियईं। हिनखे ॻाल्हि वॾियईं केरु आहे छा आहे। हुनजो ॾाढियां ॻाल्हायुसि त जेको हिननि जो सरदार हो उन चयसि केरु आहे। ख़लीफ़े हिनखे सुञातो। ख़लीफ़े सुञातुसि, दिलि में चयईं त मां सुञातो थमांसि, हिन बि मूंखे सुञातो हूंदो, कल्ह मच्छी वरिती हुई। हिनखे चयईं त तोखे शाबस आहे, ईमानदार माण्हू त ईअं कोन कंदा आहिनि। मच्छी वठी वई, चई त अचिजांइ, आयो हां त हिते पई थी मुंहिंजी बेइज़ती थिए। त हो हिन जो चयो त हुन खिली ॾिनो। हिन चयसि त अचु त मां तोखे पैसा ॾियां। हिन अञा खीसे में हथु विधो, त ईअं गोड़ थी वियो। हिनखे ॾे पियो पैसा त ईअं गोड़ थी वियो त हे त ग़ुलाम हुया, हे खणी ग़ुलामनि जो सरदार हुयो, पर गोड़ जो थी वियो त हिन महल ॾे निहारी ॾिठई त वज़ीर जेको हुयो ख़लीफ़े हारून रशीद जो जाफ़र बर्मकी, उहो ख़लीफ़े वटि अचे थो पियो। ख़लीफ़े हारून रशीद वटि हे सरदार चौकस थी बीह रहियो। हुनखे जो ॾिठई त वरी हुनजे अॻियां हली ऐं हुन सां ॻाल्हाइण लॻो। वज़ीर हुन सां ॻाल्हाए पियो, हे बि हुन सां ॻाल्हाए पियो। हे वीचारो मच्छी वारो चुप कई वेठो पियो निहारे त हाणे वांदो थिए ॾांहुं अचे त मूंखे पैसा ॾे त मां वञा। हे वीचारो वेही थकिजी पियो। हुननि जूं पंहिंजूं बादशाहनि जूं ॻाल्हियूं, महलनि जूं ॻाल्हियूं, सियासत जूं ॻाल्हियूं अलाए हुनखे कहिड़ियूं वेठो पियो वज़ीर हिदायतूं ॾे। सो हे वीचारो मच्छी वारो ख़लीफ़ो इहो वेही थकिजी पियो। हिनखे मौक़ो ई न पियो मिले ॻाल्हाइण जो। थोरी देरि रखी हिन परे खां इशारो कयो हुनखे, ग़ुलामनि जो सरदार जेको हो उनखे इशारो कई त दा मूंखे छॾ त मां वञा, मुंहिंजो कमु कर। त हुन ॾिसी वरितो त ख़लीफ़ो मच्छी वारो मूंखे सॾु पियो थो करे, पर हाणे वज़ीर असांजो गॾु बीठो हो त हाणे वज़ीर खे कीअं छॾे। हो वज़ीर सां साॻियो वेठो पियो कचहरी करे। वरी हिन ॾे ईअं सम्झो ॼण कन लाटार कई। नेठि ख़लीफ़े घड़ी रखी मच्छीअ वारे, चईंसि अदा ख़ुदा खे बणा मुंहिंजो कर्ज़ु अथई, ख़ुदा तुंहिंजो सत्योनाश करे, मूंखे पंहिंजो कर्ज़ु ॾे त मां वञा।
सरदार ॿुधो, हिन थोरो जो भुणकियो त सरदार ॿुधो, पर सरदार जो वज़ीर सां गॾु हो त वज़ीर जे अदब में माना हिन सां गॾु हिन ॾींहुं वञे न पियो। पर जाफ़र ते वज़ीर जेको हुयो उहो सम्झी वियो, हे जो न हर हर हुनखे इशारा पियो करे, वरी हो बि हिन ॾे निहारे पियो, त जाफ़र सम्झी वियो त को माण्हू आहे जेको हिन ॾे हथ सां इशारा बि करे थो ऐं हिनखे कुझु चवे बि थो पियो। वज़ीर खे ॼण हिनजी कावड़ लॻी त माना हे शाही आदाब जे ख़िलाफ़ु आहे। महल में हिकिड़ो आम माण्हू अची ऐं उहो अलाए केरु आहे इहो छा पियो थो करे। हिन हुनखे सरदार खे चयो त इहो हे फ़क़ीर आहे वीचारो, इहो छा थो तोखां घुरे, ॾेसि न फ़क़ीर खे। त हुन संदुल जेको हुयो ग़ुलाम उन चयसि त वज़ीर साईं तव्हां हिनखे सुञाणियो नथा। वज़ीर चयो त मां त कोन थो सुञाणियां, मां हिनखे कीअं सुञाणींदुसि, पहिरियों फ़क़ीर अलाए केरु आहे, मां कीअं सुञाणींदोमांसि, मां त हिनखे कॾहिं कोन ॾिठो आहे। चईं साईं हे उहो त अथव जंहिंजूं असां मच्छियूं ख़रीद कयूंसीं, जंहिंखां मच्छियूं असां वरितियूंसीं दरिया तां। असांखे त पोइ हथ में असांजी मच्छी कोन पकिड़े सघियासीं, पोइ हाणे ख़लीफ़े जे साम्हूं अमीरुल मोमिनीन जे साम्हूं ख़ाली हथे जो वञूं, उन जे करे असां सभु मच्छियूं वठी आहिनि, हिन खां वरितियूंसीं। मां हिन खां जेके मच्छियूं हुयूं 4 मच्छियूं हुयूं, 4 ई मच्छियूं वरितियूं हुअमांसि, पर मूं वटि पैसा हुया कोन जो मां हिनखे ॾियां, मुंहिंजो खीसा आहे ख़ाली। सो मां चयोमांसि त तूं अचिजांइ महल में त मां तोखे ॾींदुसि, पैसा बि इन जा ॾींदोसि ऐं ईअं सम्झो इनाम बि ॾींदोसि। सो साईं हे अॼु इन जे करे आयो आहे, मां अञा हिनखे ॾियण जी कयां पियो त तव्हां अची वियो, सो मां हेॾे तव्हां सां अची बीठो आहियां, मूंखां हो विसरी वियो, हे वीचारो इंतज़ारु करे करे हिन जो ॾोह न आहे, थकिजी पियो आहे। असुलु किसो आहे साईं इहो, हे वीचारो इन जे करे आहे, फ़क़ीर फ़क़ीर कोन्हे। वज़ीर जो ॿुधो, वज़ीर खे बि ॻाल्हि यादि अची वई, वज़ीर खिली ॾिनो। वज़ीर चयसि त इहो यार तो हे छा कयो, हे वीचारो तो वटि आयो आहे पंहिंजे हाजत जे लाइ, तो हुनजी हाजत पूरी न कई। वज़ीर तोखे ख़बर आहे त इहो केरु आहे, ओ संदुल तोखे ख़बर आहे त इहो केरु आहे। ग़ुलाम चए त साईं मूंखे त ख़बर न आहे। वज़ीर चयसि इहो थी असांजे ख़लीफ़े हारून रशीद अमीरुल मोमिनीन जो उस्तादु। असांजो ख़लीफ़ो अॼु परेशान आहे, छो जो होॾां हुन जी घरवारी जेका ज़ुबैदा हुअसि कूड़ी क़बर ठाहे हिनखे ॿुधाई त तुंहिंजी बानी मरी वई। सो चई त अॼु परेशान आहे। हे ई माण्हू ख़लीफ़े खे ख़ुशि करे सघे थो, असांजे अमीरुल मोमिनीन खे ख़ुशि करे सघे थो। सो हाणे हीअं करे मूं हाणे खे वञणु न ॾिजां, मां वञा थो ख़लीफ़े ॾे, अमीरुल मोमिनीन ॾे, उन खां इजाज़त वठी ऐं हिनखे उन वटि पेश था कयूं। थी सघे थो त हिन जे ॻाल्हियुनि सां ख़लीफ़े जो ख़्यालु मट थी वञे ऐं हिन ग़रीब खे बि मथां थी सघे थो त ख़लीफ़ो कुझु इनाम ॾिए तुंहिंजे करे, इहो सबबु सॼो तुंहिंजे करे थींदो, तंहिंजे करे हिनखे वञणु न ॾिजां। हिन चयो साईं जेका तव्हांजी मर्ज़ी, मां वञणु नथो ॾियांसि। वज़ीर वियो ख़लीफ़े ॾे, ख़लीफ़े हारून रशीद ॾे, ऐं हुनखे चई त हिन मच्छी वारे ॾे वञु, पैसा ॾियसि या न ॾियसि, पर हिनखे छॾिजां न। वरी आयो ग़ुलाम हिन वटि, संदुल जेको हुयो उहो आयो हिन वटि जो आयो त वरी हिन ख़लीफ़े मच्छी वारे हिनखे चयो त ख़ुदा तोखे ख़ुशि करे यार, बसि तुंहिंजो थोरो थींदो, मूं ते कर्ज़ु, मुंहिंजो कर्ज़ु लाहे त बसि मां वञा। अला वे ॾियईं थो। हेॾां जाफ़र वियो अमीरुल मोमिनीन वटि, ॾिसे त ख़लीफ़ो परेशान लॻो पियो आहे। हिन सलाम कयसि, ख़लीफ़े कंधु मथे खयो, पर ख़लीफ़े में ॼण मज़ो न हुयो। वज़ीर चयसि साईं जी इजाज़त ॾियो त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां। चई हा चयो। अजाई ॻाल्हि कोन कंदे तूं चयो। वज़ीर चयसि साईं मां हितां जेॾी महिल निकितुसि ॾिठुमि त तव्हांजो उस्तादु दरवाज़े ते बीठो आहे, तव्हां सां नाराज़ आहे, तव्हांजी शिकायत पियो थो करे। चए थो त मां ख़लीफ़े खे मच्छी मारणु सेखारी ऐं ख़लीफ़े मुंहिंजी सार ई न लधी। हिन जो इहो चयसि त ख़लीफ़े खे ॻाल्हि यादि अची वई, ख़लीफ़े खिली ॾिनो, ख़लीफ़े जो ॼण ख़्यालु थोरो मट थी वियो। ख़लीफ़े पुछियुसि त जाफ़र सही ॻाल्हि ॿुधाए,
इहो मछियारो हिते बीठो आहे? चई साईं हा दरवाज़े ते बीठो आहे, मां असुल बिहारी बीठो आहियां, तव्हांजे इजाज़त ॾियो त मां वठी अचां। ख़लीफ़े चयसि हा यार इहो बि ईअं सम्झ मुंहिंजो उस्तादु आहे ऐं मां कोशिशि कंदुसि त हिन जो हक़ु अदा कयां। सो हाणे हीअं कर, ख़लीफ़े काग़ज़ खयूं ख़लीफ़े हारून रशीद काग़ज़ खयूं, उन काग़ज़ खे वरी फाड़ियूं, टुकड़ा कयूं, घणा टुकड़ा कयूं, माना बाक़ाइदे टुकड़ा करे काग़ज़ खे। जाफ़र खे चई त हाणे हीअं करे पंहिंजे हथ सां 1 दीनार खां वठी 1000 दीनार ताईं मुख़्तलिफ़ रक़मूं लिखो, मुख़्तलिफ़ रक़मूं, हिकिड़े पने ते लिखो 1 दीनार, ॿिए ते लिखो 2 दीनार, टे ते लिखो 3 दीनार, उहो भले 1000 ताईं हलियो वञे। ऐं वरी ॿियनि पननि ते सरकारी असांजा उहिदा लिखो, ग़ुलाम, सिपाही ऐं दारोगो, वज़ीर, उहो खिलाफ़त ताईं लिखो, जेके बि आहिनि उहिदा उहे सभु लिखो। ऐं वरी ॿियनि पननि ते सज़ाऊं लिखो, नंढियूं सज़ाऊं, नंढियुनि सज़ाउनि खां वेंदे मुंडी कटण ताईं हिक पने ते सज़ाऊं। ख़लीफ़े जो हुकुम हो, जाफ़र उन पननि ते लिखणु शुरू कयो। हिकिड़नि ते रुॻो पैसा लिखियईं, ॿियनि ते रुॻो उहिदा लिखियईं, टिनि ते रुॻो सज़ाऊं लिखियईं। जाफ़र खे चई त जाफ़र हाणे हीअं करे, इन ख़लीफ़े मछियारे खे घुराए, इन मीरबर खे घुराए। हाणे हिन ते जेको लिखियलु आहे सो तोखे ख़बर, मूंखे ख़बर, रब खे ख़बर, ॿिए कंहिंखे ख़बर न आहे। हाणे हुनखे था चऊं, हाणे आहे हुनजो नसीबु, हिननि मां खणी पनो हिकिड़ो, पोइ आहे हुनजो नसीबु। जे खिलाफ़त निकितसि त मां पंहिंजी बादशाही बि हुनखे ॾींदुसि, इन मछियारे खे। मुंहिंजो मां कसम थो खणां त मां न फिरंदुसि। जे पैसा जेतिरा लिखिया थी, जे उहो पनो खईं त मां ओतिरा पैसा ॾींदोमांसि, पर जे फांसीअ जी सज़ा लिखी अथई त मां फांसीअ जी सज़ा बि ॾींदोमांसि। हाणे आहे हुनजो नसीबु, हथ कटण जी सज़ा अथसि, कोड़नि जी सज़ा अथसि, जेको आहे हाणे हुनजो नसीबु आहे। अॼु छा हिनजो नसीबु आहे, वञो हिनखे वठी आ। जाफ़र दिलि में चए त बणा हे छा, ग़रीब जो अलाह करे त फ़ाइदो पए, पर जे थिएसि नुक़सानु, हे त कमु ख़राबु थी वियो। हे त पोइ मां चयो हिन ग़रीब खे बीहारियो, जो ख़लीफ़े वटि वठी आयोमांसि, जे बेगुनाह हिन ग़रीब जे फांसीअ जो पनो निकिरी पए त इहो सम्झो त खून त मूं ते। ख़लीफ़ो कसम थो खणे त मां कंदुमि। हाणे ख़लीफ़े सां कसम खयूं, हाणे ख़लीफ़े जी ॻाल्हि सां ख़लीफ़े खे केरु हटाए ॻाल्हि तां, बसि अलाह चङाई कंदो। जाफ़र आयो मीरबर वटि, जीअं आयो त हे वीचारो वेठो, हिनखे अची ॿांह खां वतई, हिनखे जो ॿांह खां वतई त हे परेशान थी वियो त भेणा हे छा, आयो हा पैसा वठणु, पैसा बि कोन था मिलनि, हे मूंखे ॿधियूं खई था वञनि। जाफ़र जो हिनखे ॿांह खां वठी छिकियो त ॿिया ग़ुलाम उहे बि हिनजे पोयां। हे चए त भाउ मां काॾे भॻो थो वञा, पर मां कहिड़ो ॾोह कयो आहे जो तव्हां मूंखे ॿधो था, मां ॾोह कहिड़ो कयो आहे। हे दाहूं करे जाफ़र हिनखे वरंदी कोन ॾे, दिलि में वेठो पियो खिले। ॿिया सभु नौकर चाकर हिनजे पोयां। नेठि जाफ़र हिनखे चङो अंदरि महल में जेॾी महिल वठी आयो, हिनखे चई त परेशान न थी, तोखे अमीरुल मोमिनीन वटि मां वठी आयो, अमीरुल मोमिनीन हारून रशीद वटि मां तोखे वठी आयो आहियां, तूं परेशान न थी। हिनखे ईअं चई हिकिड़ो वॾो परदो हुजे, उहो परदो हटाई, परदो जो हटाई त ख़लीफ़ो हारून रशीद वेठो हुजे। ख़लीफ़े जी नज़र हिन ते पई, हिन जी नज़र ख़लीफ़े ते पई। ख़लीफ़े जे तख़्त जे चौधारी वॾा अमीर सभु बीठा हुजनि। हिन जो ख़लीफ़े खे ॾिठो त ख़लीफ़े खे सुञातई, ख़लीफ़े हारून रशीद खे न सुञातो मछियारे। हिनखे चई त ओ बांसुरी वॼाइण वारा, हे तो भलो त न कयो आहे, हे तो भलो त न कयो आहे, मूंखे छॾे वे मच्छियुनि जे पोयां ऐं वरी मोटे ई कोन।
ऐं वरी वॾी ॻाल्हि त ॿिया अलाए केरु अची पहुता थो मुंहिंजियूं मच्छियूं बि खणी विया, मां अकेलो बीठो हुउसि। हे सॼी इहो क़सूरु तुंहिंजो आहे। तोखे मां चयो न त टोकरा खणी अचु, जे तूं टोकरा खणी अची हा त हली 100 दीनार में न खपायूं हा। हाणे वरी जेकॾहिं मां आयो हा पैसा वठण त मूंखे कयो अथव गिरफ़्तार। पर मूंखे त ॿुधाए त मूंखे त खणी हिननि ॿधो आहे इन में, तोखे हिते छो ॿधो अथनि? हाणे हिन वीचारे खे इहा ख़बर न पई पए त हिकु बादशाह हुओ। हिन जो इहो चयो त ख़लीफ़े खिली ॾिनो। ईअं करे ऐं ख़लीफ़े हिन जे साम्हूं उहे जेके पना हिन लिखाया हुआ उहो टोकरो रखे हिन जे साम्हूं, टोकरो हिन जे साम्हूं रखी ऐं वज़ीर हिन खे चयो त हिन मां हिकिड़ो पनो खण, ॻाल्हाए न पनो खण। हे परेशान थी वियो त हे वरी छा आहे? हिन नेठि हिकिड़ो पनो खणी ऐं ख़लीफ़े हारून रशीद खे पनो खणी ॾिनो। हिन खे चई त जेको हिन मां लिखियलु निकिरे मूंखां लिकाइजो न, मूंखे सही ॿुधाइजो त हिन में लिखियलु छा आहे। ख़लीफ़े हारून रशीद उहो पनो खणी वज़ीर जाफ़र खे ॾिनो त वज़ीर ई पढ़ इन में छा लिखियलु आहे। जाफ़र जीअं ॾिठो त जाफ़र पढ़ियो, दिलि में चयो, आवाज़ में चयो ला हौल वला कुवत। हारून रशीद चयसि जाफ़र ख़ैरु त आहे, इन में लिखियलु छा आहे? चई साईं हिन में लिखियलु आहे त हिन खे 100 डंडा हणो, 100 डंडा हणो। हारून रशीद हुकुम कयो त हिन खे 100 डंडा हणो। अब देरी कान थी, हिन ग़रीब खे अची था वठनि। हे दाहूं करे पर हिन खे दसे, छो जो ख़लीफ़े कसम खयो हो त मां कंदुमि, जे बादशाही निकितसि त बादशाही ॾींदोमांसि। हिन वीचारे खे अची कुटियो, 100 डंडा हिन खे आहिनि। हे थी परेशान थियो पड़ा, हे छा आहे? नेठि मार खाई उथियो, वज़ीर खे चई त ख़ुदा जी तो ते का लानत हुजे, मूंखे ॿधुव, हाणे मूंखे मार ॾिनव, मुंहिंजा पैसा, मूंखे पैसा बि कोन था ॾियो, हे छा आहे? हिते वज़ीर खे बि दिलि में थियो। वज़ीर ख़लीफ़े हारून रशीद खे चयो त साईं हे कीअं थो थिए त हिकिड़ो हे वीचारो दरिया ते अचे ऐं उञारो मोटी वञे। हाणे हिकिड़ी महिरबानी कयो, हिकिड़ी महिरबानी कयो, हिकिड़ो पनो हिन खां अञा खणायो। थी सघे थो त उन पने मां अहिड़ी का शइ निकिरे जो हिन ग़रीब जा ॾींहं मटिजी वञनि, गुरबत ख़तमु थी वञे, या जेका हिन खे तकलीफ़ आई आहे उन तकलीफ़ जो अज़ालो थिए। हारून रशीद चयो त जाफ़र तूं त चईं थो त ॿियो पनो कढां, पर जाफ़र जे हिन जे ॿिए पने में निकितो त हिन जो सर क़लम कयो, क़तलु कयोसि त मूंखे ख़ुदा जो कसम मां क़तलु कंदोमांसि ऐं उनजो गुनाह हूंदी तुंहिंजे ॻिचीअ ते। जाफ़र चयो साईं भला मरंदो त पोइ आराम में त हूंदो, हीअ बि का हिन ग़रीब जी ज़िंदगी आहे। आयो आहे पैसा वठण त पियो थो पुछड़ो थिए, पादर पियो थो खाए। जाफ़र हिन खे चयो त तूं हितां पनो खण, दुआ घुर, पनो खण। वरी हिन वीचारे हथु वधायो अॻिते, हिकिड़ो पनो खणी ऐं जाफ़र खे ॾिनो। जाफ़र पनो खोलियो, पढ़ियईं, चुप थी वियो। हारून रशीद चयसि त चुप छो थी वे? चई साईं पने ते लिखियलु आहे त हिन मछीआरे खे कुझु बि न ॾियो। ख़लीफ़े हारून रशीद चयो त मां छा कयां, हिन जी रोज़ी असां वटि लिखियलु न आहे। मां त ॾिसींदो बादशाही बि लिखी आहे, तोखे ख़बर आहे त मां छा छा हिन में लिखायो आहे। पर हाणे निकितसि 100 डंडा, वरी इहे ॿीपर जी कढी अथऊं त लिखियलु आहे त हिन खे कुझु बि न ॾियो। हिन ग़रीब जी रोज़ी का असां वटि न आहे लिखियलु। हिन बसि उहो हिकु बदनसीब आहे जो हितां बि ख़ाली थो वञे। बसि हिन खे चओ त पंहिंजो वञी को कारो मुंहुं करे, सफ़ा को एॾो बदकिस्मत आहे। जाफ़र चयसि त साईं कसम अथव तव्हांखे पंहिंजे अबनि ॾाॾनि जो, हिकिड़ो पनो हिन ग़रीब खे, एॾी का हिन ग़रीब जी क़िस्मत फिटल आहे, हिकिड़ो पनो अञा हिन खां खणायो, थी सघे थो त हिन ग़रीब जी रोज़ी निकिरे।
हारून रशीद चयसि त हाणे तूं नथो मुड़ी त भले खणाईंसि, पर इहा ॻाल्हि अथई त हाणे इहो पनो आख़िरी हूंदो, इहो पनो आख़िरी हूंदो, इन खां पोइ पनो न निकिरंदो। अब आहे खण पनो ॿियो। हिन वीचारे टिजंदे वरी पनो खयूं, पनो जो खईं त ॾिनई ख़ाली हिनखे जाफ़र खे। जाफ़र जो खोलियो त पने ते लिखियलु हुजे त हिनखे 1 दीनार ॾियो। जाफ़र चयसि त यार तुंहिंजो को नसीब अहिड़ो आहे, असां छा कयूं, असां त पिया चऊं त तोखे ईअं सफ़ा तूं त अॼु जी निकिरी हा, पर बसि हाणे का रब जी मर्ज़ी इहा ई आहे, तुंहिंजे नसीब में 1 दीनार आहे। मां त वॾा वस कया, पर हाणे तुंहिंजी का क़िस्मत अहिड़ी आहे। तुंहिंजी का क़िस्मत अहिड़ी आहे। इन ते ख़लीफ़ो हारून रशीद उहो जो ॾिसे पियो त उन टहक ॾिनो, खिली ॾिनो। जाफ़र वज़ीर हिनखे ॿांह खां वठी ॿाहिरि वठी वियो। वठी आयुसि, साॻियो ग़ुलाम बीठो हो जंहिं मच्छी वरिती हुअसि, जंहिंजे पैसा हुअसि, उनजे साम्हूं अची बीहारियईंसि। हुन सम्झो त ख़लीफ़े घुरायो हो हिनखे, ख़लीफ़े खे वॾा हिनखे इनाम ॾिना हूंदा, सो हो थो चएसि त बणा हेॾो मिलियो अथई, कुझु असांखे बि ॾेई वञ। हिन चए थो ख़ुदा जी मार पवई, मां 100 डंडा खाधा अथमि, 100 डंडा खाधा अथमि, 1 दीनार मिलियो आहे। चईं त हाणे उन मां तोखे ॾियां, अचे खण दीनार खणी हुनजे अॻियां उछिलाई। दीनार हुनजे अॻियां उछिलाए वीचारो रोअंदो ऐं वियो हलियो। मच्छीअ जा पैसा बि कोन मिलियसि, 100 डंडा बि खाधई, नसीब को हिनजो फिटल, बादशाह त हिन जे लाइ वॾो कयो। हे जो वीचारो रोअंदो वञे पियो त हिते ग़ुलाम जेको हुयो जंहिं हिन खां मच्छी वरिती हुई, उनखे दिलि में थियो त बणा हे रोअंदो वञे थो, माना बराबरि ॻाल्हि सही आहे। हीअ अॻिते वधियो, ॿियनि ग़ुलामनि खे चई त हिनखे वठी अचो वापसि। इनखे वापसि वठी अचो। हुनखे वठी आया, हिन खीसे में हथु विझी हिकिड़ी थेली कढी, थेली कढी ऐं उनखे जो ॻणई त उन मां 100 दीनार निकिता। हिनखे चई त हे 100 दीनार वठि, हे तुंहिंजे मच्छियुनि जी क़ीमत थी, हाणे वञ। हुनखे जो 100 दीनार ग़रीब खे मिलिया त हुनखां मार बि विसरी वई, इहे बेइज़तियूं बि विसरी वयूं, ॾाढो ख़ुशि थियो। 100 दीनार उहे ऐं ॿियो जेको ख़लीफ़े दीनार ॾिनो हुउसि उहो बि खणी हे हलियो, सभु ॻाल्हियूं हिन खां विसरी वयूं। हे जो अॻिते हलियो अची बाज़ार में पहुतो। बाज़ार में पहुतो, बाज़ार बुहा हुजे, जिथे कनीज़ूं खपनि पयूं, बानियूं खपनि पयूं। हाणे हिन वटि थी आहे 101 दीनार। हे थोरो अॻिते हलियो, ॾिठईं त माण्हुनि जी रश लॻी पई आहे। दिलि में त अलाए छा आहे जो माण्हू बीठा आहिनि, भला ॾिसां। हाणे मार ॿार बि हिन खां वेही विसरी, हेॾा जो पैसा मिलियसि। थोरो अॻिते उन रश में वियो, हिन जा जो हाल अहिड़ा आहे त ॼण हर को हिन ते खिले पियो त हाणे हे को वठंदो जो हे आयो आहे, अदा ॾियोसि जा, हे बि आयो आहे वठणु। हे थोरो अॻिते थियो, ॾिसे त हिकिड़ो पोढ़ो माण्हू बीठो आहे, उनजे अॻियां पेती पई आहे, पेती पई आहे ऐं हिकिड़ो ग़ुलाम उन पेतीअ ते वेठो आहे। ऐं उहो पोढ़ो पियो थो चवे त ए सौदागरऊ, ए पैसे वारऊ, कंहिं में हिमत आहे, कंहिं में ताक़त आहे जेको हीअ पेती असांखां ख़रीद करे। पेतीअ में ख़बर नाहे त छा आहे, बाक़ी पेती आई ख़लीफ़े हारून रशीद जे घर वारीअ वटि आहे। ॿोली लॻायो, वाक लॻायो। हिकिड़े वाक लॻायो 20 दीनार, ॿिए वाक लॻायो 50 दीनार, ॿिए चयो त न बा मां 100 दीनार ॾींदुसि, या पेती मां वठंदुसि। ख़लीफ़े जे ज़ाल जी आहे त ज़रूरु हिन में कुझु न कुझु हूंदो। 100 दीनार ते वाक बीह वियो। दलाल चयो बा आहे केरु जेको 100 खां मथे वाक ॾे। हिन ग़रीब खे जो 101 दीनार हुया, हिन चयो त बा मां थो वठां 101 दीनार में।
कपिड़ा फाटल, मार खाई आयो हो, बुछड़ा वार वार मोह मोहांडो वीचारे जो ईअं हिन खे जो वाक लॻाईंदे ॾिठुमि त सभु खिलनि पिया त भोग थो करे हलाए था। भोग थो करे सो हुनखे चवनि था अदा हिन हे वठई थो हिन खे ॾे। हुन बि चयो त भाउ कसम आहे ख़ुदा जो मां हिन खां सवाइ ॿिए कंहिंखे ॾींदुसि बि कोन। चई भाउ अचे ऐं दीनार ॾे खण। हिन दीनार ॾिना, सौदो पको थी वियो। जीअं सौदो पको थियो त वरी हुन ग़ुलाम हिन खे साॻा 101 दीनार वापसि बि ॾिना। अचे बाबा असांखे हुकुम बि इहो हुयो त जेको सौदो थिए उहे पैसा वापसि ॾियणा। हिन खे ॾेई ग़ुलाम विया वञी ज़ुबैदा सां ॻाल्हि कनि त भाउ असां पेती खपाए आयासीं। हिन खईं पेती कुल्हे ते, पर पेती गौरी खणे पियो कुल्हे ते, पेती हिन खां न पई खॼे। पेती कुल्हे ते न पई खॼेसि। नेठि ॿियनि खे चई हिन मथे ते पेती रखाई। मथे ते पेती रखाई, मथे ते पेती रखी। मज़ूर माण्हू त हुयो, नेठि ज़ोर ॾींदो ॾींदो अची पंहिंजे पाड़े में पहुतो। उते पहुतो, हिन पेती लाथी। हीअ पेती ख़लीफ़े जी ज़ाल खपाई आहे, पैसा वरी वापसि मिलिया, पर हेॾी पेती ॻोरी, पेती में आहे छा? छा आहे पेतीअ में? हल अंदरि खणी वञा पोइ थो ॾिसांसि। नेठि दर खोलियईं, पेतीअ खे रेड़े रेड़े पेती अंदरि कई। पेती अंदरि कई, पेती अंदरि करे हाणे अची हिनखे लॻी त पेती खोलियां। पेती खे खोले पियो, पेती हिन खां न पई खुले। अची तंग थियो त हेॾा पैसा बि भरिया में पेती बि नथी खुले। कॾहिं बणा हेॾा पैसा मिलिया बि कोन। अॼु हेॾा पैसा, उहे बि सभु पैसा हिन पेतीअ ते भरियमि। पेतीअ में भला छा आहे? मुंहिंजे अकुल ते बि कोई पथर पइजी विया जो बणाए पेती वरितमि। मुंहिंजो कहिड़ो कमु? पर ख़ैरु हाणे वरिती अथमि, भञासि भला, ॾिसां त आहे छा। ताले खे भञण जी पियो करे, पर तालो बि हिन खां न पियो भॼे। आख़िर ॼण तंग थी पियो कि हल भला ॾिसंदोमांसि सुभाणे। हाणे पेती वॾी, हिन जो कमिरो नंढो। पेती जो कमरे में खणी आयो त हिनखे सुम्हण जी जाइ ॼण सही न पई मिले। हे वरी पेतीअ जे मथां सुम्ही पियो। हे जो पेतीअ जे मथां सुम्ही पियो त थोरी देरि मस गुज़री त हिनखे पेतीअ में चुरपुर नज़र थी, खड़को थियणु ॿुधण में आयो। खड़को जो ॿुधण में आयो त हिन वीचारे खे अची ढिघ लॻो त बणा अलाए पेतीअ में छा आहे। हिन जी निंड ई फिटी वई। दिलि में चई बणा पेतीअ में जिन हिन लाइ छा। बणा शुकुर आहे जिन हिन लाइ छा। शुकुर आहे मां खोली कान। खोलियांसि हा त ऊंदहि लॻी पई आहे कि राहे बि कोन्हे त जिन त मूंखे मारे छॾिना। हे वरी बि पेतीअ ते ई सुम्ही पियो। पेतीअ ते जो सुतो त हाणे पेती अञा वधीक पेतीअ में खड़का पिया थियनि। वरी उथी वेठो। भला ॿियो दफ़ो खड़को थिए, पर हाणे त खड़का अञा वधीक आहिनि। उथियो त चई त बती बती ॾिसां, भला सोझिरो कयां त पेतीअ खे ॾिसां। बती बि कान हुजे, बती बि कान हुजे। घर खां ॿाहिरि निकितो, ओदा पाड़े वारा सुम्ही पिया हुजा। ओदा पाड़े वारा हिन जूं दाहूं कयूं त ईअं पाड़े मां आवाज़ वरंदी मिली। ख़ाली बा छा थियो थी? यार मूंखे बती खपे, बती खपे। सम्झां थो त मुंहिंजे घर में जिन अची विया आहे, मुंहिंजे घर में जिन अची विया आहे। हे कंदो जो अहिड़ियूं हुयो त ॼण पाड़े वारा बि हिन जी तबियत खे सम्झी विया। पाड़े वारा बि खिलनि पिया। नेठि हिकिड़ो पाड़े वारो आयो, हिनखे बती ॾेई वियो। ॾियो ख़लीफ़ो ॾियो खणी घर वियो। ॾियो खणी हाणे निंड बि न पई अचेसि। अची वरी हुन पेतीअ जे मथां बीठो। पेतीअ जे ताले खे हिन सां पथरनि सां सरोटनि सां हणणु लॻो त जीअं ताला भॼनि। नेठि घणा ज़ोर हईं, तालो हिन भञी विधो। तालो भञी जीअं जो पेती खोले ॾिसे त हुन में छोकिरी सुठी पई आहे।
छोकिरी छा हेॾण हूर आहे। उन महिल हुन तां को नशो लहे पियो, जेको नशो हुनखे ॾिनो हो, बीबी ज़ुबैदा नशो जेको हुनखे ॼारायो हो ख़लीफ़े जी घरवारीअ, उहो नशो हिन तां लहे पियो। हिन जो ढकु मथे कयो त हुन बि अखियूं खोले ऐं यार सभु भञण लॻो। हिन जो ॾिठो त हिनखे चई त केरु आहे, हिते कीअं आई आहे। छोकिरी अखियूं खोलियूं, छोकिरी हिनखे ॾिसी, छोकिरी बि हिते पाण संभालियो, ख़लीफ़े हारून रशीद जी ख़ासि बानी। हिनखे चई त केरु आहे तूं, मां हिते कीअं। हिन चयसि तूं मुंहिंजे घर में आहे। छोकिरी चयसि त मां ख़लीफ़े हारून रशीद जे महल में न आहियां। चई चरी आहियां छा, पर कहिड़ो रशीद पई थी चई, ख़लीफ़ो सो ख़लीफ़ो त मां बि आहियां। तोखे मां ख़रीद कयो त मैं मुंहिंजी बानी आहे, 100 दीनार में तोखे ख़रीद कयो त मैं पेतीअ में सुती पई आहियां। छोकिरी चयसि तुंहिंजो नालो छा आहे। हिन चयसि मुंहिंजो नालो आहे ख़लीफ़ो। हिते छोकिरी बि सम्झी वई त मूंसां को थियो आहे चकर। छोकिरी चयसि भला तोखे वटि कुझु खाइण पीअण लाइ आहे, मूंखे बुख लॻी आहे। हिन चयसि मूं वटि कुझु बि कोन्हे, 2 ॾींहं थिया आहिनि मां बि कुझु कोन खाधो आहे। छोकिरी चयसि भला को पैसा अथई। हिन चयो त ख़ुदा हिन संदूक खे पेतीअ खे सलामत रखे, इन पेतीअ मूंखे सुञो करे छॾियो, न त अॼु मूं वटि पैसा जाम आहे। जेको मूं वटि पैसो हुयो सॼो पैसो हिन पेतीअ ते मां लॻायो, मां सुञो ठाठ थी वियुसि। हिन जो चयो छोकिरी वरी खिलण लॻी। छोकिरी चयसि भला ईअं करे पाड़े में वञु, पाड़े वारनि खां कुझु वठि खाइण जे लाइ, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। ख़लीफ़ो ॿाहिरि निकितो, उहा था पाड़े वारो सुम्ही पियो, जाॻो था। ख़लीफ़ा वरी छा थियो, यार मूंखे बुख लॻी आहे, मूं वटि खाइण लाइ कुझु कोन्हे। घड़ी गुज़री त हिकिड़ो माण्हू मानी खणी आयो, ॿियो भाॼी खणी आयो, टियों वरी का ॿी शइ खणी आयो, चांवर खणी आयो। ईअं सम्झणु झोल भरिजी वियो। हिन अची इहे सभु शयूं छोकिरीअ जे अॻियां रखी, चईंसि खा। छोकिरी चयसि मां खावां कीअं, पीअण लाइ त पाणी बि कोन्हे को, पाणी हथु कर। चई त पी त मां भला दिलो भरे थिया। वरी से दिलो खणी आयो पाड़े में, उहा दा पाड़े वारो, अड़े ख़लीफ़ा छा थियो थी, अॼु राति कहिड़ी तो ते मुसीबत थी आहे। जे यार मूंखे मानी त ॾिनव, पर उञ थो मरां, मूंखे पाणी त ॾियो, मूं वटि पाणी कोन्हे। ईअं हर को घरां थां खणी आयो, अची ऐं ख़लीफ़े जे दिले में पाणी विधो, ख़लीफ़े जो दिलो भरिजी वियो। ख़लीफ़ो पाणीअ जो दिलो भरे अची छोकिरीअ जे अॻियां रखियो, अचे पाणी भला हाणे कुझु खपई। छोकिरी चयसि न बसि हाणे बसि। छोकिरी मानी खाधी, पाणी पीतई, हाणे खाई छोकिरी कयो करार। ख़लीफ़े चयसि हाणे मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। छोकिरी चयसि जे तूं मूंखे सुञाणी नथो त ॻाल्हि ॿुध, मां ख़लीफ़े हारून रशीद जी ख़ासि बानी आहियां। एतिरे क़दुरु जो ख़लीफ़े जी जेका सौट आहे पंहिंजी घरवारी, उहा बि मूंसां साड़ करे, हसद करे, हीउ सॼो जेको मूंसां कयो आहे सो उन ख़लीफ़े जी घरवारी कयो आहे, ख़लीफ़े हारून रशीद। हाणे हुन त मूंखे माइण जी कई, पर शुकुर आहे रब जो मां सही सलामत आहियां, तो वटि आहियां। पर हाणे तूं परेशान न थी, ईअं सम्झो तुंहिंजी बि लॉटरी ॼण खुली। छो जो ख़लीफ़े हारून रशीद खे जॾहिं तूं इहा ख़बर पवंदी त मां तो वटि आहियां, या तूं मूंखे ख़लीफ़े वटि पेश कंदे, त ख़लीफ़ो तोखे एॾो ॾींदो जो तुंहिंजी सॼी उमिरि सुकून सां गुज़रंदी। ख़लीफ़े चयसि रशीद जो पई थी चई, ख़लीफ़ो त मां बि आहियां, रशीद उहो त न जंहिंजे महल में मां वञी हिन महिल फाथो हुउसि। छोकिरी चयसि हा। चई छॾ ॾियां, कहिड़े जी थी ॻाल्हि करी, इन जहिड़ो मां कंजूसी कोन ॾिठो।
कल्ह मां वियो हुअमि, मूंखे 100 डंडा लॻाई, 100 डंडा लॻाई, हिकिड़ो दीनार ॾिनई। मां हुनखे मच्छी मारण सेखारी, पोइ बि मूंसां धोखो कई। छोकिरी चयसि त न ईअं न चयो, उहो ख़लीफ़ो आहे, अदब सां ॻाल्हाईंसि, तुंहिंजो जेको मक़सदु आहे उहो तुंहिंजो मतिलबु पूरो थींदो। चई हल ठीकु आहे, सुम्ह, सुबुह ॾिसंदासीं। सुम्ही पई, ख़लीफ़ो पासो वठी आई, वीचारो सुम्ही पियो। ॾींहुं थियो, छोकिरी हिनखे चए त पनो ऐं मसु खणी अचु, पनो ऐं मसु खणी कलम। हे वियो सो पाड़े मां किथां वठी आयो, 2 शयूं अची छोकिरी खे ॾिनी। छोकिरी उन ते हिकिड़ी चिठी लिखी, ख़त लिखियईं। हिकिड़ो सौदागर हुयो जेको ख़लीफ़े जो ख़ासि हुयो, उन में सॼी पंहिंजी कहाणी बयानु कई ऐं इहो बि लिखियईं त हाणे मूंखे हिन ख़लीफ़े मच्छी वारे ख़रीद कयो, मां उन वटि आहियां। चई हाणे तूं हीअं करे हे ख़त खणी वञु सोनारनि जी बाज़ार में। उहो जंहिं सोनारे हिनखे ख़रीद कयो, इब्ने करनास सोनारे जो दुकान जी तूं पुछा कजां, उते वञी हे ख़त ॾेई उन्हनि खे, कुझु बि न ॻाल्हाइजांइ, ख़त थी ॾे। हिन ख़त वरितो छोकिरी खां, आयो सोनारनि जी बाज़ार में, उते अची हिन इब्ने करनास सोनारे जी पुछा कई। मशहूरु हुयो, सभिनी ॾसु ॾिनसि भाई हे दुकान ते। हे आयो उन वटि, सलाम अची कईंसि। हिन जो सलाम कयसि त सोनारे जो हिनखे ॾिठो, वीचारो मच्छी आणो ग़रीब, त हुन सम्झो त को पेनू अलाए छा, उहो वरी नफ़रत सां ॾिसेसि पियो, छा खपई बाक़ी कीअं आयो। हिन ख़त कढी ॾिनसि, ख़त हुन वरितो त हुन वरी बि ईअं सम्झो त को फ़क़ीर आहे, को इन में को पंहिंजी का मिंथ, को अर्ज़ु को लिखियो अथई, पढ़ियईं कोन, सम्झई त को पिनण आयो। चईं पंहिंजे नौकर खे चईं त अधु दरम हिनखे ॾे त वञे, अधु दरम हिनखे ॾे त वञे। ख़लीफ़े चएसि मां पिनण वारो कोन्हे, मूंखे तुंहिंजा पैसा न खपनि, ख़त पढ़, जेको ख़त खणी आयो आहीं ख़त पढ़। हिन जो ईअं चएसि त हुन ख़त खोलियो ऐं ख़त पढ़णु लॻो। जीअं ख़त पढ़े पियो त हुनजे मुंहं जो रंग मटिबो पियो, ख़त पढ़ी ऐं ख़त खे चुमियूं ॾियणु लॻो, ख़त पढ़ी ख़त खे चुमियूं ॾियणु लॻो। उथी ऐं हिनखे चई त हाणे वेह, हिनखे इज़त सां वेहारी। की तुंहिंजो घर किथे आहे? की छो मुंहिंजे घर सां तुंहिंजो कहिड़ो कमु? मुंहिंजे घर सां तुंहिंजो कहिड़ो कमु? छा मुंहिंजी बानी तूं न चोराईंदे छा? हिन चएसि न ॿियो न, मां थो चवां त कुझु सामान तोखे वठी ॾियां त तूं ऐं तुंहिंजी बानी जे लाइ तव्हांखे मां सामान वठी ॾियां, खाइण पीअण जो सामान वठी ॾियां। हे सम्झी वियो त माना पोइ का हुनजी सुञाणप हूंदसि। चई मुंहिंजो घरु फलाणे पाड़े में आहे, मुंहिंजो घरु फलाणे पाड़े में आहे। हिन पंहिंजे ग़ुलाम खे, सोनारे पंहिंजे ग़ुलाम खे चयो त हीअं करे हिन खे वठी वञ मोहसन सोनारे जे दुकान ते, मोहसन सोनारे जे दुकान ते। उनखे चयो त हिनखे 1000 सोना दीनार ॾे, 1000 सोना दीनार उहे ॾेसि, पोइ वरी हिनखे मूं ॾे वठी आ, उहे ॾेसि पोइ वरी हिनखे मूं ॾे वठी आ। ॿई विया उन सोनारे जे दुकान ते। हुनखे जो चयईं त मोहसन सोनारे हिनखे 1000 दीनार सोना ॾिना। हे उहे दीनार खणी वरी साॻियो इब्ने करनास जे दुकान ते मोटी आयो। अचे जो ॾिसे त उहो सोनारो हिकिड़े खचर ते सुवार आहे, नौकर चाकर उन सां गॾु बीठा आहिनि, उन सां गॾु ॿियो हिकिड़ो ख़ाली खचर बीठो आहे। इब्ने करनास हिनखे चयो त बिस्मिल्लाह करे भाउ हिन खचर ते चढ़। हिन चयो न भाउ मां खचर ते न चढ़ंदुसि, मूंखे मथां खचर केराई। हिन चयोसि ख़ुदा खे मञ, तूं हिन खचर ते चढ़, कसम जी ख़ुदा जो खचर ते चढ़।
हे वीचारो तकड़ में जो चढ़ियो त हे उबतो खचर ते चढ़ी वेही रहियो ऐं खचर ते खणी पुछ खे पकिड़े त खचर जो ईअं छिरकु भरियो त हिन खणी दाह कई ऐं खचर हीअं फेराटी करे खणी हिनखे हेठि किरायो। हे जो किरियो त माण्हुनि में टक पइजी आहे। हिनखे चई त मां तोखे चयो कोन हो त मूंखे गॾ ते न चाढ़िजे, कराई न मूंखे पुछड़ो। इब्ने करनास हिनखे चयो हाणे वेह तूं हिते। हिनखे उते छॾे इब्ने करनास सोनारो जेको वियो ख़लीफ़े हारून रशीद ॾे। सिधो वियो हारून रशीद ॾे। वञी उनखे ॿुधाई ख़ाली बानीअ जी ख़बर, उनखे वञी बानीअ जी ख़बर ॿुधाई त बानी जेरी आहे। बानी जेरी आहे ऐं हुनजो ॿुधायोसि त मुंहिंजो घरु फिलाणे हंधा उतां ई उहो बानीअ खे वठी आयो। हे वीचारो हुते बाज़ार में वेठो हुजे, हे वीचारो बाज़ार में वेठो हुजे। नेठि हिन जो ॾिठो त भणाई मोटिया बि कोन। हे उतां उथियो आयो पंहिंजे घरु। अचे जो घर त ॾिसे त पाड़े वारा सभु हुते मेड़ कई बीठा। पाड़े वारनि जो मेड़ लॻो पियो आहे। अबा छा थियो छा थियो? चई त बा हे जेका तूं हिते राति तो वटि माई हुई बानी चई पियो त मां ख़रीद करे आयो आहियां, अलाए किथां हे बादशाह जा ग़ुलाम आया, सो उहे तोखे बि ॻोल्हनि पिया, पर हाणे तूं कोन आहीं सो, पर जे तूं लभी न त तोखे कोन छॾंदा, तूं लभी न त तोखे कोन छॾंदा, बाक़ी तुंहिंजी बानी खे खणी हो विया हलिया, तुंहिंजी बानी खे खणी हो विया हलिया। अड़े हे छा थियो? हिनखे धकु लॻी वियो त इहो सोनारे मूंसां कई आहे, छो जो सोनारे खे मां पंहिंजो घरु ॾसियो, चिठी बि मूंखे बानीअ उन जे नाले ॾिनी, सोनारे जे दुकान ते, उतां ई वठी भॻो सोनारे जे दुकान ते। अचे ॾिसे त सोनारो साॻो खचर ते चढ़ियो वेठो आहे। हिन चयोसि त तोहे भलो न कयो, मूंखे हेॾे ॻाल्हियुनि में लॻाए ऐं होॾां तो पंहिंजा माण्हू मोकिले मुंहिंजी कनीज़ खे खणाए वे। सोनारे चयसि त बाबा दाहूं न कर, मूंसां गॾु हल, दाहूं न कर, तुंहिंजो मां बिलो कयां थो, मूंसां गॾु। हिनखे पाण सां गॾु सोनारो हिकिड़े महल हुजे, ॾाढो सुहिणो महल हुजे, उते वठी आयो। उते जो आयो, उते ॾिसे उन महल में त उहा साॻी कनीज़ हिकिड़े सोने तख़्त ते वेठी आहे। इब्ने करनास सोनारे हुनखे सलाम कयो। कनीज़ चयो सोनारे खे त तो मुंहिंजो मालिक, छो जो कनीज़ माना बानी हुई, चई तो मुंहिंजे मालिक सां छा कयो? हिन वीचारे सॼी पंहिंजी जमा पूंजी जेका सॼी मूं ते ख़र्चु करे मूंखे ख़रीद कई, तो हिन सां छा कयो? हिन चयो त मां हिनखे 1000 सोना दीनार ॾिना आहिनि। सॼो किसो बि हिनखे ॿुधायो। चवांसि पियो त चढ़ो खचर ते, सो खचर हिनखे धकु ॾिनो। कनीज़ चए त हे वीचारो सादड़ो माण्हू आहे। अचे थेली खणी चई त 1000 दीनार आहे, मां बि ॾियांसि। ऐं अलाह कंदो त ख़लीफ़ो हारून रशीद बि हिनखे मालामाल कंदो।